घर में मुबारक ऐं हिकु पुरवकार ही गॾिजाणी आहे। अलाह तबारक ताला असांखे जेको दीन ॾिनो आहे, दीन इस्लाम, दुनिया जो वाहिद ही दीन आहे जेको हिकु आलमगीर दीन आहे, जेको बग़ैर कंहिं ज़ात पात रंग नस्ल क़ौम बिरादरी ऊच नीच कंहिं बि क़िस्म जे फ़र्क़ जे बग़ैर असांजी हर जॻह ते हिन दीन मुकमल तरह सां रहनुमाई कई आहे। ज़िंदगीअ जे कंहिं बि जॻह ते असांखे अकेलो न छॾियो आहे, ख़ुशी जो मौक़ो हुजे, ग़म जो टाइम हुजे, लेकिन इस्लाम असांजे हर जॻह ते बहितरीन खां बहितरीन रहनुमाई कई आहे। त ही निकाह जी तक़रीब आहे ऐं निकाह अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन जी सुन्नत आहे। त हिन ख़ुशीअ जे मौक़े ते बि इस्लाम असांखे आज़ाद ऐं पंहिंजे ख़्याल ऐं पंहिंजे मिज़ाज ते न छॾियो आहे, बल्कि हिन जॻह ते बि दीन इस्लाम असांजी मुकमल तरह सां रहनुमाई कई आहे। त निकाह जेको थिए थो ऐं निकाह जो अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते शौक़ु ॾियारियो आहे, ऐं जेकॾहिं कंहिं इंसान में वुसत आहे, ताक़त आहे, उनजे बावजूद बि उहो निकाह नथो करे, बग़ैर कंहिं शरई उज़र जे निकाह जो इनकार करे थो, त पोइ उहो गुनाहगार आहे। ऐं इन जे बारे में खोड़ सारियूं हदीसूं मौजूदु आहिनि। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खां पंहिंजे बरात जो ऐलान कयो आहे। त मक़सदु हीअ आहे त जॾहिं इस्लाम असांखे निकाह जहिड़े अज़ीम ऐं हिकु पाकीज़ा हिकिड़े रिश्ते तालुक़ में ॻंढिजण खां पोइ ज़िंदगीअ जे हिकु ख़ासि ऐं अहम मोड़ ते रखियो आहे, त इस्लाम उन हवाले सां असांजी रहनुमाई बि कई आहे, असांखे उसूल ऐं ज़ाब्ता ॿुधाया आहिनि, असांखे उहे क़ानून उहे पाबंदियूं ॿुधायूं आहिनि जेके हिकु मुआशिरे जे लाइ सभ खां बहितर ऐं सभ खां सुठी शइ उहा साबित थींदियूं। असां वटि अक्सर करे थींदो छा आहे, जो निकाह जो मामिलो जेको हूंदो आहे उनखे असां दुनिया जी रस्म ऐं रवाज सम्झी करे इस्लाम ऐं शरीयत मुताबिक़ उन जा जेके मामलात आहिनि उहे तइ करण जे बारे में कॾहिं बि कोन सोचींदा आहियूं। वरना दीन इस्लाम जेको असांखे निकाह जो निज़ाम ॾिनो आहे न, उहो इंसान खे पाकीज़ ज़िंदगी गुज़ारण जे लाइ इस्लाम जो हिकिड़ो उसूल आहे, कानून आहे त इंसान खे न मुआशिरे जे अंदरि इस्लाम तहज़ीब सेखारी आहे। तहज़ीब जेका आहे उहा इस्लाम जो जेको बुनियादी मक़सद आहिनि, उन्हनि मक़सदनि में हिकिड़ी शइ आहे। तहज़ीब चइबो ई इन शइ खे आहे जो ईअं सम्झो त हिकु असां वणनि जे कंहिं ॿेट में झंगल में वञूं था, हाणे असांखे उते उहे वण कारामद बनाइणा आहिनि, उन्हनि जी असांखे छां हासिल करणी आहे। पोइ उहे वण बुनियादनि ऐं पाड़ मां असीं वढींदासूं कोन, बल्कि उन में कंहिं टारी खे मोड़े छॾींदासूं, कंहिं टारी खे वढींदासूं, किथां कंडो खां साइड ते करे छॾींदासूं। इन शइ जो नालो आहे तहज़ीब। इस्लाम असांखे हिकिड़ी तबियत ऐं मिज़ाज जे ख़िलाफ़ का शरीयत हुकुम ॾिनो जीअं आहे कोन। असांजी तबियत में जेका शइ शामिल आहे, असांजे मिज़ाज में जेका शइ शामिल आहे, असांजे मुआशिरे में जेको रवाज आहे, दीन इस्लाम उन रस्म रवाज तबियत मिज़ाज जो ख़्यालु कंदे जेका सुठी शइ उनखे बरक़रार रखियईं ऐं जेका ख़राब शइ उन में जेका ख़राबी आहे न, सिर्फ़ उन खे तब्दील कयईं ऐं उनजो मुतबादिल रस्तो ॾिनो आहे। दीन इस्लाम जंहिं जॻह ते असांखे बुराई खां रोकियो आहे, उन जॻह ते इंसान जे मिज़ाज मुताबिक़ उनखे चङाई वारो मुतबादिल रस्तो ज़रूरु ॾिनो आहे, ज़रूरु ॾिनो। उन करे अलाह जे पैगम्बर जी हदीस आहे न, मन रआ मिनकुम मुनकरन फल्युग़य्यिरहु बियदिही। जेकॾहिं को माण्हू तव्हां जा का बुराई ॾिसे थो न, त उनखे पंहिंजे हथ सां तब्दील करे। जेकॾहिं हथ जी ताक़त न आहे त ज़बान सां, जेकॾहिं ज़बान सां ताक़त न आहे दिलि में बुरो सम्झे। हिते हदीस में जेके लफ़्ज़ आहिनि कमाल दर्जे जा लफ़्ज़ आहिनि। इस्लाम असांखे ईअं कोन चयो अलाह जे पैगम्बर सां तव्हां उनखे रोके छॾियो, न, बल्कि लफ़्ज़नि फल्युग़य्यिरहु, उनखे तब्दील करे। ही इस्लाम जो बुनियादी मैसेज आहे। इंसान ईअं सम्झे त हिकु पाणी जो वहिकिरो आहे, हिकु तेज़ पाणी जो वहिकिरो जेकॾहिं ईंदड़ उनखे तव्हां रोकींदा न, पाणी कोन रोके सघंदा तव्हां खां। तव्हां कामयाब तॾहिं थींदा जॾहिं उनखे मुतबादिल रस्तो तव्हां ॾियो, उनखे मुतबादिल रस्तो ॾियो। इंसान जो मिज़ाज, इंसान जी तबियत, इंसान जो मुआशिरो, इंसान जी जेको बि माहौल आहे इन क़िस्म जो आहे। हिकिड़े इंसान जे पंहिंजे ज़हनी जज़्बात आहिनि, दिमाग़ी जज़्बात आहिनि, सोच आहे, उनजा ख़्यालात आहिनि, उनजा तसवुरात आहिनि, उनजो मुआशिरो आहे। इन्हनि सभिनी हवाले सां इस्लाम असांखे हर बुराई खां बचण जे लाइ मुतबादिल रस्तो ॾिनो आहे, मुतबादिल रस्तो ॾिनो आहे। इंसान जे पंहिंजी हिकिड़ा अंदरूनी जज़्बात आहिनि, उनखे रोकण जे लाइ इस्लाम इंसान खे ज़िना जो, बुराई जो दरवाज़ो बंदि करे मुतबादिल रस्तो निकाह जहिड़ो अज़ीम रिश्तो हुनखे ॾेई छॾियो आहे। तंहिं करे असां निकाह खे हिकु ईअं सम्झो अलाह जे पैगम्बर जी सुन्नत सम्झूं
ऐं असां उनखे दुनिया जी रस्म न सम्झूं या आम तरह सां मुआशिरे जी रस्म न, बल्कि उहो इंसान जी ज़िंदगी जो पाकीज़ा मरहलो आहे ऐं इन सां इंसान जो नस्ल ऐं नसब अॻिते वधे थो। निकाह जे हवाले सां दीन इस्लाम असांखे पाबंद कयो आहे। हर कंहिं जज़्बात जो ख़्यालु कयो इस्लाम निकाह जे टाइम ते 3 माण्हुनि जो राज़ी हुजणु इन खे लाज़मी करार ॾिनो आहे। 3 माण्हुनि मंझां 3 अफ़राद मंझां जेकॾहिं कंहिं बि हिक जो इनकार आहे त उहो निकाह न आहे। उन में हिकु नौजवान जंहिंजो निकाह थिए थो माना घोट, नंबर 2 छोकिरी जंहिंजो निकाह पढ़े वञे थो उहा, ऐं नंबर 3 उन छोकिरी जो वारिस। उहो पीउ हूंदो, ज़िंदा आहे त पीउ जेकॾहिं ज़िंदा न आहे या उन जो मज़हब दीन इस्लाम सां तालुक़ न आहे, मक़सदु कंहिं बि क़िस्म जेका रुकावट आहे त उन जी जॻह ते को ॾाॾो आहे, चाचो वग़ैरह, मक़सदु उनजो वारिस आहे। इन्हनि 3 मंझां जेकॾहिं कंहिं हिकिड़े जो इनकार आहे त निकाह न आहे। छोकिरो इनकार करे थो, छोकिरी राज़ी आहे, छोकिरी जा वारिस राज़ी आहिनि, निकाह कोन थींदो। जेकॾहिं छोकिरो राज़ी आहे, छोकिरी जो वारिस बि राज़ी आहे, पर छोकिरी इनकार करे थी, अल्लाह जे पैगम्बर जी हदीस अलैहिस्सलाम फ़इन अबद फला सबील अलैहा, इनकार करे थी त उन ते का बि ज़बरदस्ती कोन कई वेंदी, ज़बरदस्ती न थींदी, उन टाइम ते निकाह कोन थींदो। छोकिरी बि राज़ी आहे, छोकिरो बि राज़ी आहे, पर छोकिरी जो वारिस राज़ी न आहे, उहो बि निकाह कोन थींदो। जेकॾहिं उहे पाण वञी करे कोर्ट मैरिज कनि था, लव मैरिज कनि था, निकाह न आहे, उहो ज़िना आहे, ज़िंदगी सॼी उनजी ज़िना में गुज़रे थी। असां वटि आम मुआशिरे में थिए थो न ईअं, बाबा जॾहिं माहौल खे असां ॾिसूं न, जॾहिं असांजे माहौल खे पाक नथो रखियो वञे, पाकीज़ा माहौल नथो रखियो वञे, ऐं निकाह जो जेको हक़ आहे औलाद जो न, उहो औलाद खे उन जे टाइम ते नथो ॾिनो वञे त इन में ज़िमेदार माइट आहे। पोइ छा थिए थो, पोइ असां वटि अणवंदड़ वाक़िया पेश अचनि था। ऐं मां ख़ासि करे जेको कोर्ट मैरिज, लव मैरिज, इन जो निज़ाम आहे, हक़ीक़त ई आहे हिकु बाइज़त शख़्स, हिकु मुआशिरे जे अंदरि रहंदड़ हिकु इंतिहाई पुरवकार शख़्सियत, उनजी इज़त मिटी में मिली वञे थी। उहो कंध मथे करे मुआशिरे में हलण जहिड़ो कोन हूंदो। छाजे लाइ? छो त नौजवान नियाणी कंहिं नौजवान सां भॼी वञी कोर्ट में निकाह करे छॾियईं। हिकु मुअज़्ज़ज़ शख़्स छा, लेकिन पूरे ॻोठ, पूरी बिरादरी, पूरे महले जे लाइ हिकिड़े क़िस्म जो इहो शर्म छा कंध झुकाइण जो मरहलो हूंदो आहे, ॾोहो कंहिंजो हूंदो आहे। ॾोहो यकीनन नौजवान छोकिरे छोकिरी जो आहे, लेकिन इन्हनि खे इन मंज़िल ताईं पहचान में किरदार माइट जो हूंदो आहे, पहचान में किरदार माउ या पीउ जो हूंदो आहे। हिकिड़ो टाइम ते निकाह न थियणु, टाइम ते शादी न थियणु। नंबर 2 त छोकिरे ऐं छोकिरी जे मिज़ाज जो ख़्यालु न रखणु। माइट चाहींदो हिते मुंहिंजी मर्ज़ी हलंदी, बसि ख़तम ॻाल्हि। मूं पंहिंजे भाउ जे पुट खे नियाणी ॾेई छॾी आहे, हाणे नियाणी सुलझियल आहे, लिखियल पढ़ियल आहे, नेक आहे, ऐं साम्हूं जेको छोकिरो आहे उहो बेकार आहे ऐं उन तबियतनि, अख़लाक़नि, मिज़ाजनि हर हवाले सां बेकार आहे। जॾहिं उनजो जोड़ी कोन पियो थिए त पोइ उते ज़िद हूंदो आहे त कुझु बि थींदो। चरियो आहे, बेकार आहे, बेवकूफ़ आहे, लेकिन आहे त पंहिंजो न। आऊं केॾा कंदुसि? जेकॾहिं इन्हनि खे आऊं पंहिंजी नियाणी न ॾींदुसि, सुभाणे मुआशिरो हुनखे थोरे ॾींदो। इन जे करे उहो माइट पंहिंजी नियाणी खे जॾहिं ग़लति जॻह ते रिश्तो करे थो, पोइ उन जॻह तां इन क़िस्म जा मामला उभरनि था। ऐं उन खां सवाइ मख़लूक़ निज़ाम हूंदो आहे। मख़लूक़ जेको निज़ाम हूंदो आहे उन में छोकिरे ऐं छोकिरी जो पाण में गॾिजाणी या आम असां वटि तइलीमी निज़ाम हुजे, उन खां सवाइ ॻोठनि जो माहौल हुजे, ॿारड़ी जो माहौल ख़ासि करे पाण जो जेको हूंदो आहे न, उहो गॾियल माहौल हूंदो आहे, कंहिं क़िस्म जी का रोक टोक कोन हूंदी आहे। पोइ उन में इन क़िस्म जा वाक़िया जनम वठंदा आहिनि। लाज़मी आहे जेका नौजवान नियाणी इन क़िस्म जो क़दम खणे थी, उहा हिकु ॿ ॾींहं जी ॻाल्हि कोन हूंदी आहे। इन पोइ पूरो को टाइम लॻो हूंदो, पूरियूं प्लानिंगूं ठही हूंदियूं, वॾो निज़ाम जुड़ियो हूंदो ऐं वॾा प्रोग्राम थिया हूंदा। ऐं छा इन क़िस्म जे निज़ाम जी माउ या पीउ या घर में भाउ या भेण खे ख़बर न हूंदी त असांजी नियाणी कंहिंसां राब्ते में आहे, असांजो नौजवान कहिड़ी जॻह ते ग़लति हले पियो? त यादि रखी छॾियो, इन क़िस्म जा मामले में मुआशिरे में जेके वाक़िया थियनि था न, इन जे पोयां सभ खां मेन जेको ज़िमेदार माइट हूंदो आहे। उन में मेन शइ आहे त टाइम ते पंहिंजे औलाद जी शादी करायो ऐं औलाद जी मर्ज़ी ज़रूरु रखो था। ॾिसो पिया, छोकिरी आहे या छोकिरो आहे, जंहिं जॻह ते पाण पसंदि शादी कनि था, चॉइस कनि था, रिश्तो तय कनि था, उन जॻह ते कंहिं क़िस्म जी का ख़राबी न आहे त पोइ माइट खे घुर्जे औलाद जी ख़ुशी ख़ातिर, औलाद जी मुस्तक़बिल ख़ातिर पंहिंजे ज़िद खे हेठि करे छॾे। इंशाअल्लाह ज़िंदगी उनजी सुठी गुज़रंदी। पाण वटि थींदो ई आहे, जॾहिं माइट ज़बरदस्ती उन छोकिरे छोकिरी जी शादी कराईंदो आहे त पोइ पाण मुआशिरे माहौल मिसाल ॾींदा आहियूं, साईं भला रिश्तनि खे ॻंढिणो आहे न, जोड़णो आहे न, टोड़णो त न आहे। जेको इन क़िस्म जी शादी करे थो, रिश्ते खे जोड़े कोन थो, रिश्ते खे टोड़े पियो।
ॿ भाइर जेके ज़िंदगी पाण सां गॾु आहे, जॾहिं नौजवान छोकिरे छोकिरी जो ज़बरदस्ती पाण में निकाह करायूं तां त असां भाइरनि जो औलाद सां जुदा न थी असीं पाण गॾु हुजूं, नतीजो छा निकिरे थो? साल 2 साल खां पोइ हुनजो मिज़ाज ई पाण में कोन थो हले, त पोइ उन वक़्तु इख़्तिलाफ़ पैदा थींदा आहिनि, झेड़ा थींदा आहिनि, या तलाक जी नौबत अची वेंदी आहे, या बग़ैर तलाक जे छोकिरी पंहिंजे माइटनि जे घर आहे, छोकिरो पाण आज़ाद आहे, त छा थींदो आहे? जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस जो झेड़ो थींदो आहे उन जॻह ते भाउ पाण में विड़ी वेंदा आहिनि, ऐं भाइरनि जो रिश्तो जेको अणटुट रिश्तो सिर्फ़ु उन हिकिड़े निकाह ऐं शादी ऐं ज़िद ऐं तासुब जे करे ज़िंदगी भर जे लाइ उहो सॼो इख़्तिलाफ़नि में तब्दील थी वियो। उहो इख़्तिलाफ़, उहा दुश्मनी, उहा अदावत नसिल दर नसिल ईंदी। तंहिं करे ही शयूं तक़रीबन पाण जे ॿाराड़ी जे माहौल मां हिन वक़्तु तक़रीबन अक्सर सारियूं शयूं ख़तम थी वियूं आहिनि, लेकिन वरी बि घणियूं शयूं आहिनि असांजे मुआशिरे जो नासूर बणिजी चुकियूं आहिनि। असां इन्हनि शयुनि मां निकिरूं, असां पंहिंजी वॾी सोच रखूं, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल लाइ सोचूं। क़ौम, बिरादरी, रंग, नस्ल इन शइ जी शरीयत का पाबंदी कोन रखी आहे। अलाह जे पैगंबर जे दौर में ॾिसूं था न त इन क़िस्म जी शयुनि खां इस्लाम असांखे मना कई आहे। अहिड़ी तरह सां निकाह जे मामले में जेको असांजे मुआशिरे में हिकिड़ी ॿी शइ रुकावट बणिबी आहे उहा आहे अजाया शर्त। अजाया शर्त असांजे मुआशिरे में बुराई बिल्कुलु आसान थी चुकी आहे, आसान तरीन बुराई थी चुकी आहे, ऐं निकाह मुश्किल खां मुश्किल तरीन बणिजी वियो आहे। हिकु शख़्स जंहिंजी नौजवान नियाणी आहे, हाणे उहो शादी करणु चाहे थो ऐं रिश्तो बि तइ थी वियो आहे, ऐं जंहिं जॻह ते रिश्तो तइ थियो उते छोकिरी खे बि इनकार न आहे, छोकिरो बि राज़ी आहे, छोकिरी जो वारिस बि राज़ी आहे, पर रुकावट मुआशिरो आहे। मुआशिरो रुकावट छाजे लाइ? 5 लख रुपया हुजनि तॾहिं नियाणी जो निकाह थींदो। जेसि ताईं हेतिरो ॾाज न ॾींदे ज़िंदगी तोखे साम्हूं वारा माण्हू ताना ॾींदा, ऐं ज़िंदगी भर तुंहिंजी नियाणी उन घर में रही करे उन मुआशिरे जा ताना बर्दाश्त करे। तुंहिंजा माइट ग़रीब हुआ, तुंहिंजा माइट मिसकीन हुआ, तोखे कुझु बि कोन ॾिनऊं, तोखे ख़ाली हथनि घरनि वापसि मोटाए छॾियो असांजे। इन क़िस्म जे ताननि खे बर्दाश्त करण खां पहिरीं पीउ सोचींदो आहे त आउं पंहिंजी नियाणी ते ज़िंदगी जा ताना छो सहां, उन करे आउं मूं वटि जेसीं 4-5 लख रुपया घटि में घटि हथ में न ईंदा एसि ताईं नियाणी जो निकाह न कराईंदुसि। पोइ छा थींदो? पोइ या त उहो मुआशिरे में हर कंहिंजे साम्हूं हथु चंगे, कॾहिं कंहिंजे साम्हूं, कॾहिं कंहिंजे साम्हूं, कॾहिं कंहिंजे साम्हूं चंदो करे पंहिंजे नियाणी जी शादी कराए, या त पोइ ज़िंदगी भर जो खुआरी ऐं बदनामी जो ताज पंहिंजे सिर ते रखी करे कंध शर्म विचा झुकाए हले, नियाणी जी ज़िंदगी तबाह बर्बाद करे छॾे, मुआशिरे में बुराईअ जो दरवाज़ो खोले छॾे। मर्ज़ी वारो आहे। हाणे इन ई माण्हू खे, इन ई शख़्स खे इन मंज़िल ते पहुचायो कंहिं? तव्हां या मूं पहुचायो आहे, असांजे मुआशिरे पहुचायो आहे। इस्लाम निकाह जे हवाले सां एतिरा शर्त रखिया ई न आहिनि। सभ खां आसान तरीन इस्लाम निकाह खे कयो आहे। निकाह में मूं तव्हांखे ॿुधायां, छोकिरो राज़ी आहे, छोकिरी राज़ी आहे, छोकिरी जा वारिस राज़ी आहिनि, न कंहिं ॾाज जी ज़रूरत आहे, न कंहिं वॾे के निज़ाम जी ज़रूरत आहे। सादी सूदी जेकॾहिं हक़ मोल ॾिजे थी, अल्लाह जे पैगंबर जे निकाह जा वाक़िया असीं पढ़ो दौर जा, इंसान जो अक़िल हैरान थी वञे। अल्लाह जे पैगंबर जी नियाणी तव्हां या मुंहिंजे नियाणी खां कई दर्जा वधीक आहिनि। रसूल करीम सां पंहिंजे नियाणी खे ॾाज में छा ॾिनो? अल्लाह जे पैगंबर छा साम्हूं सैयदना अली खां वॾी डिमांड कई आहे कोन कई? छा सैयदना अली अल्लाह जे नबी खां डिमांड कई आहे कोन कई? अल्लाह जे पैगंबर जे दौर में शादियूं थियूं, निकाह थिया आहिनि, अल्लाह जे नबी जी नियाणियुनि जा निकाह थिया आहिनि, पर इन क़िस्म जो को रस्म, को रवाज, का इन क़िस्म जो मुआशिरो का बि शइ कोन हुई न। अॼु असां ऐं तव्हां इन शइ खे बिल्कुलु ग़लति रस्ते ॾांहुं वठी विया आहियूं। तंहिं करे चंद शयूं जेके मूं तव्हांखे ॿुधायूं असांजे मुआशिरे जी हिन वक़्तु वॾी ज़रूरत आहे। निकाह आसान आहे, निकाह खे असां मुश्किल न बणायूं। निकाह जे मामले में जेके अजाया फज़ूल शर्त आहिनि उन्हनि शर्तनि खां असीं हटूं, ऐं निकाह जे मामले में पंहिंजे औलाद जो हक़ आहे, ज़िंदगी उन्हनि जी आहे। माइट खे घुर्जे त औलाद जी रज़ामंदी, औलाद जी चॉइस खे तरजीह ॾियनि। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी मुआशिरती बुराई नज़र नथी अचे त, ऐं औलाद खे बि घुर्जे त माइट हुनजो ख़ैरु खाए, माइट ख़ैरु खाए, पुट या नियाणी ॾिसनि पिया हिन जॻह ते असांजी चॉइस जे मुक़ाबले में असांजे पीउ जी चॉइस आहे, असांजी माउ जी जेके रज़ामंदी आहे उन जॻह ते भला ठीकु आहे, माइटनि जी रज़ामंदी जे लाइ पंहिंजी रज़ामंदी खे जेकॾहिं पोइते रखिजे थो, मुमकिन अल्लाह ताला हुन में भलायूं रखियूं हूंदियूं। तंहिं करे इन्हनि शयुनि में असीं सोचूं, पंहिंजे औलाद खे जे असीं हुकूक बाक़ाइदा अदा करियूं। ख़ासि करे असांजे मुआशिरे में जेको नियाणियुनि सां वेदन थिए थो, ज़ुल्म थिए थो, असां उन शइ खां बचूं। टाइम ते शादी कराइण ऐं उन जे लाइ सुठो रिश्तो तइ करणु, सुठो घराणो तइ करणु, जिते माइट सम्झे त मुंहिंजी नियाणी ज़िंदगी भर सुखी हुजे, आसानी सां ज़िंदगी गुज़ारे, कंहिं बि क़िस्म जी का उनखे तकलीफ़ न पइजे। हीउ माइट जो हक़ आहे।
या पंहिंजी पुट जी ज़िंदगी जे लाइ बि सोचे ऐं उनजे घर में जेका घरवारी उनजे तौर ते उनखे ॾियां थो मुआशिरे मां पाड़े मां उहा छोकिरी उनखे रिश्ते लाइ जेको तइ करे जेको उनजे मिज़ाज जे मुताबिक़ हुजे। अलाह तबारक ताला खां दुआ आहे त अलाह तबारक ताला असांजे मुआशिरे में जेके निकाह जे मामलात में रुकावट बणजण मामला आहिनि अलाह ताला असां सभिनी खे उन्हनि रस्मनि रवाजनि खां ॿाहिरि निकिरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांजे मुआशिरे खे हर क़िस्म जी बुराइयुनि खां इन्हनि शयुनि खां अलाह ताला असांखे बचाए। अलाह ताला खां दुआ आहे त अॼु असां जंहिं हिन ॻोठ में मौजूदु आहियूं ऐं असांजे मोहतरम दोस्त बरकत मेतलो साहब जे हुकुम ते अॼु हिन निकाह जी तक़रीब में असीं हाज़िर थिया आहियूं। असांजे नौजवान उज़ैर अहमद जो निकाह आहे। अलाह तबारक ताला खां दुआ आहे त अलाह ताला संदनि जी ज़िंदगी बरकत अता फरमाए। अलाह ताला हिन निकाह खे बाबरकत बणाए ऐं अलाह तबारक ताला ज़िंदगी में बरकत अता फरमाए ऐं मोहब्बत ऐं सुकून वारी ज़िंदगी नसीब फरमाए ऐं अलाह तबारक ताला दुनिया में ईंदड़ परेशानियुनि ऐं मामलात खां अलाह तबारक ताला महफ़ूज़ करे। ऐं निकाह जे हवाले सां आसान तरीक़ो मूं तव्हांखे ॿुधायां त निकाह जे मामलात बि आसान आहिनि, तरीक़ो बि आसान आहे, जंहिंमें यादि रखी छॾियो छोकिरी जी जेका रज़ामंदी आहे, छोकिरे जी रज़ामंदी आहे ऐं छोकिरी जे वारिस जी रज़ामंदी आहे, इहे लाज़मी आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो शायदि जेके पुछंदा आहिनि वञी नियाणी खां छोकिरी खां उन में न कॾहिं इहा शइ थींदी आहे जो उन छोकिरी ताईं पैगाम ई कोन पहुचंदो आहे, विचा ॿी का औरत चई छॾींदी आहे उनजे तरफ़ां, इहो ग़लति आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो छोकिरी इनकार कंदी आहे, शाहिद ग़लति अची करे शाहिदी ॾींदा आहिनि, सॼो अटालो उन शाहिदनि ते किरंदो ऐं उन खां सवाइ जेको आम तरह सां नियाणी खां पुछण जो जेको असली टाइम आहे शरई हिसाब सां जॾहिं रिश्तो तइ थिए थो उन टाइम ते उनजो माइट जेको पीउ आहे माउ आहे उहे उन नियाणी खां पुछंदा ऐं उन छोकिरे जे नाले सां। जेकॾहिं छोकिरी इनकार करे थी निकाह जे टाइम ते निकाह कोन थींदो, इन जो सॼो सालो जेको किरदारु आहे उहो वज़न आहे उहो माइटनि ते उन्हनि शयुनि ते किरंदो। ऐं इन करे जेकी चंद शयूं आहिनि असांखे उन में ज़हन में रखणु घुरिजे। ऐं निकाह जे टाइम जेका हक़ मोहर ॿुधाई बि आहे उहो उन छोकिरी जी मिल्कियत आहे, यानी कुंवार जी मिल्कियत आहे ऐं उनखे लाज़मी अदा करणी आहे। अक्सर करे असांजे मुआशिरे में निकाह जे टाइम ऐलान वॾो करे छॾींदा हक़ मोहर जो, पर उहो ॾिबी न आहे या उहो ॾेई करे वापसी वठी वठंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि घरवारी मूंखे गिफ्ट करे छॾी आहे। ग़लति ॻाल्हि आहे, उहा शइ उन छोकिरी जी आहे। तव्हांजो अलाह न करे ज़िंदगी में करे अहिड़ो मामिलो अचे थो ज़ाल मुड़ुस जी जंहिंमहिल तलाक थी वञे थी, मुड़ुस तलाक ॾिए थो, तॾहिं बि उहा हक़ मोहर वापसी न वठंदो, उहा उन वटि ई रहंदी छोकिरी वटि। तंहिं करे उन जी मिल्कियत आहे, उनजी मर्ज़ी आहे, पाण इस्तेमालु करे कंहिंखे पंहिंजी सहेली खे गिफ्ट ॾेई छॾे, पंहिंजे माइटनि खे ॾेई छॾे, मुड़ुस खे कोई एतिराज़ कोन हूंदो। ऐं जेका हक़ मोहर निकाह जे टाइम ते ॿुधाइजे थी लिखाइजे थी उहा लाज़मी हुनखे ॾियणी आहे। ऐं इन्हनि शयुनि जो असांखे ख़्यालु करिणो आहे। ऐं जंहिं नौजवान जी शादी थिए थी या जिन जूं शादियूं थियूं आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो सबक़ु आहे त जीअं पंहिंजे माउ ऐं पीउ जे रिश्तनि जे तक़दुस जो ख़्यालु कबो आहे, ईअं ससु ऐं सहुरे जे रिश्ते जो बि ख़्यालु कबो आहे। उहे ईअं सम्झो रूहानी माउ पीउ आहिनि, हुननि पंहिंजे लख़्त जिगर नियाणी तुंहिंजी ज़िंदगी में तोखे ॾिनी अथनि, तंहिं करे तोखे उनजो क़दुरु करणु घुरिजे। ऐं जेका छोकिरी कुंवार जी हैसियत सां ज़ाल जी हैसियत सां घर में अचे थी उहा ख़ादमन आहे, नौकिरियाणी न आहे, हुन ज़िंदगी जॾहिं हुन घोट जे लाइ वक़ुफ़ करे छॾी आहे त उनखे उन ज़ाल जा हक़ ॾियणु खपनि, उनखे घर जी अॻुवान करे रखणु खपे। ऐं उन छोकिरी खे बि घुरिजे पंहिंजे मुड़ुस जे हक़नि जो ख़्यालु करे। ऐं रिश्तनि जे हवाले सां हाणे शादी खां पोइ हिकु नौजवान जा रिश्ता डबल थी वञनि था, पंहिंजे माउ पीउ जा हक़ ऐं पंहिंजे साहुरनि जा हक़, इन्हनि सभिनी शयुनि खे ख़्यालु करिणो आहे। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला असांखे ऐन शरीयत मुताबिक़ ज़िंदगी बसर करणु तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अॼोके निकाह जे हवाले सां